जी बिल्कुल पूरे सिंध जी हाँ खानपुर महर में भी मुसलसल बरसातुनि जो सिलसिलो जारी है। अज भी बरसात जेका है वक्फे वक्फे सां जारी है। हींअर भी तेज़ बरसात जेका है खानपुर महर में पई, जंहिं जेको मुकमिल सारो निज़ाम आहे खानपुर महर शहर जो उहो तबाह करे छॾियो आहे। जॾहिं त सवनि जी तादाद में जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घर जेका आहिनि उहे डही पट पइजी विया आहिनि। उन सां गॾोगॾु खानपुर महर शहर हुजे, उन जा मोहल्ला हुजनि, घटियूं हुजनि, समूरियूं जेके आहिनि पाणी जी लपेट में अची विया आहिनि। माण्हू या त घरनि ते महदूद थी विया आहिनि, घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि, ऐं जंहिंजा घर डही पिया आहिनि उहे रोडनि ऐं रस्तनि ते अची विया आहिनि। पर ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को बि अहिड़ो रिलीफ पैकेज न ॾिनो वियो आहे त जीअं बरसाति मुतासिर जेके पंहिंजे ॿचिड़नि सां गॾु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि उहे जेको आहे सो पंहिंजे ॿचिड़नि जो ख़्यालु करे सघनि, उनखे कुझु खाराए सघनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां त जीअं ई बरसाति मुसलसल जारी आहे, ईअं खानपुर महर में मुनाफ़िक़ खोरनि बि जेको आहे सो मुनाफ़िक़ खोरनि बि पंहिंजा जेको आहे सो मन मस्तियूं करणु शुरू कयूं आहिनि। जॾहिं त हिकिड़ी पनी जेका थींदी आहे शॉपर, जेका अक्सर जॻहनि मथां विछाई वेंदी आहे, लॻाई वेंदी आहे, या आम माण्हू बरसाति खां बचण जो लॻंदो आहे, उहा पहिरीं 300 खां 350 रुपए किलो मिलंदी, जेका 1000 खां 1200 रुपया हींअर मिली रही आहे खानपुर महर में। उन सां गॾोगॾु जेके होलसेलर आहिनि खानपुर महर जा, उन्हनि पंहिंजे दुकाननि तां पंहिंजे गोदामनि तां जेको आहे सो हथियादू अटे जी खोट पैदा करे छॾी आहे। तंहिं करे अटे जा जेका रेट आहिनि उहे बि वधी विया आहिनि। अहिड़े नमूने सां जेका इंतिज़ामिया आहे उहा कंहिं बि शइ ते कंट्रोल न करे सघी आहे। जी